Assalamu alaikum. Welcome to Guru of MCQs YouTube channel. अॼु असां सिंधी जे बारे में सिंधी जा जेके मशहूरु ऑथर्स जेके आहिनि जंहिं मुख़्तलिफ़ नावल किसा कहाणियूं लिखियूं आहिनि त उन्हनि जे बारे में असां अॼु डिस्कस कंदासीं। जेके इम्पॉर्टेंट MCQs जेके हर टेस्ट जे हिसाब सां ऐं कुझु अहिड़ा बि क्वेश्चन असां पढ़ंदासीं जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेको SST जो जनरल जो पेपर थियो उन्हनि में आया हुया। त पहिरियों क्वेश्चन आहे त नूरजान नावल कंहिंजो लिखियलु आहे? त इन नूरजान नावल जेको लिखियो हुयो उनजो ऑथर आहे डॉक्टर गुरबख्शानी। ऐं ॿियो सुवालु आहे त सचल सरमद जो वालिद जो नालो छा हुयो? सचल सरमद जो वालिद जो नालो हुयो मियां सलाउद्दीन। ऐं सचल सरमद खे अब्दुल वहाब जे नाले सां बि सॾियो वेंदो हुयो। इहो सचल सरमद टालपुरनि जे दौर जो वॾे में वॾो शाइर हुयो। टियों क्वेश्चन आहे त पहिरियों साहिब दीवान शाइर कंहिंखे चयो वञे थो? त इन जो जवाबु आहे त ख़लीफ़ो गुल मोहम्मद हालाई। चोथों क्वेश्चन आहे त शाह साईं जे कहिड़े सुर में घणे खां घणो हुबुल वतनी जो ज़िक्र मिले थो? त इन जो जवाबु आहे त उमर मारवी। इहे कुझु अहिड़ा इम्पोर्टेंट सुवाल आहिनि जेके हर टेस्ट जे हिसाब सां PCS हुजे या CSS हुजे त इहे सुवाल अची चुका आहिनि। असांजो चोथों सुवालु आहे त किताब उहे ॾींहं उहे शींहं कंहिंजो लिखियलु आहे? इहो सुवालु SST में बि आयल आहे। जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन टेस्ट वरिती हुई त उनजो जवाबु थींदो पीर अली मोहम्मद राशिदी। असांजो पंजो क्वेश्चन आहे त मौजूदा सिंधी अल्फ़ाबेट कहिड़े सन में जुड़ी रास थी? त उनजो सही जवाबु थींदो 1853 ईस्वी में। असांजो ॿियो क्वेश्चन आहे त सिंधी अदब जा मशहूरु रोमनाई किसा घणे खां घणा कहिड़े दौर में मिलनि था? त इहे सूमरनि जे दौर में मिलनि था। ॿियो सुवालु आहे त सिंधी अदब जो विहाऊ तारो कहिड़े शाइर खे चयो वञे थो? त उनजो करेक्ट जवाबु थींदो शाह करीम साहब। ॿियो असांजो सुवालु आहे त किताब सिंधी लोक कहाणियूं जे सहिणींदड़ जो नालो ॿुधायो? त उनजो जवाबु थींदो डॉक्टर नबी बख्श बलोच। ॿियो क्वेश्चन असांजो आहे मौजूदा दौर जे मशहूरु शाइर शेख अयाल जो तालुक़ कहिड़े इलाइक़े सां आहे? त उनजो जेको जवाबु थींदो उहो आहे शिकारपुर। ॿियो सुवालु आहे असांजो इम्पोर्टेंट सुवालु आहे इहो बि रबाई में घणियूं मिसराऊं हूंदियूं आहिनि? त रबाऊं में जेके 4 मिसराऊं हूंदियूं आहिनि। ॿियो सुवालु आहे असांजो डॉक्टर उमर बिन दाऊद पोटो जो जनमु कहिड़े सन में थियो? त उहो 1896 ईस्वी में थियो। ॿियो सुवालु आहे असांजो मिर्ज़ा कलीच बेग जी आतम कहाणी वारे किताब जो नालो छा? इहो हिकिड़ो इम्पोर्टेंट क्वेश्चन आहे। इहो असांजो अग्नि जेका SST टेस्ट थियण वारी आहे त उन में बि अची सघे थो। उहो आहे साओपन या कारोपन। ॿियो सुवालु आहे असांजो किताब पढ़ ॾाढो सोई सॾु कहिड़े सन जो किताबु आहे? त इहो नाविल आहे।